Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. मुल्तान में सुभाणे पीटीएम जो जलसो थींदो या न। हुकूमत ऐं ओपोज़िशन आम्हूं साम्हूं। पुलिस ऐं कारकुननि में चकरनि बाद मुल्तान जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस कासिम बाग स्टेडियम जो कंट्रोल संभाले वरितो। 30 खां वधीक कारकुन गिरफ़्तार। यूसुफ रज़ा गीलानी जे पुट अली कासिम गीलानी खे 1 महीने लाइ जेल मोकिलण जो हुकुम। 300 खां वधीक कारकुननि ख़िलाफ़ स्टेडियम में भञिटा ऐं सरकारी कम में मुदाख़िलत जो केस दाख़िल कयो वियो। मुल्तान में मरियम नवाज़ जी इस्तक़बाल में राणा सनाउल्ला जी क़यादत में गाॾियुनि ऐं घोड़नि ते चढ़ी घंटा घर चौक ते रैली। पुलिस ऐं कारकुननि में चकरनि बाद सीनियर सियासतदान मखदूम जावेद हाशमी जे नाठी समेत केतिराई कारकुन गिरफ़्तार। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब ऐं राणा सनाउल्ला चयो आहे त पुलिस हथें ख़ाली कारकुननि ते तशदुद कयो। होटल ते छापो हणी 30 खां 40 कारकुननि खे गुम कयो वियो आहे। पंजाब सरकार सिंध मां वेंदड़ कारकुननि खे रोकण लाइ सिंध पंजाब सरहदी दंग खे बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो। कमू शहीद सरहद के बंद करण लाइ कंटेनर्स घुराया विया। कल का जलसा होकर रहेगा। पीडीएम के जलसे को रोकेगी तो इंशाअल्लाह अवाम का सैलाब उन्हें बहा कर ले जाएगी। पुलिस या कोई भी कुव्वत रास्ते में आती है उससे आगे बढ़े और अगर वो डंडा इस्तेमाल करते हैं तो आपको भी डंडा इस्तेमाल करने की इजाजत है। मुल्तान में सुभाणे हर सूरत में जलसो थींदो। कारकुन समूरियूं रुकावटूं तोड़े मुल्तान पहुचनि। इंतज़ामिया ऐं पुलिस डंडा हणे त कारकुननि खे बि डंडा इस्तेमाल करण जी इजाज़त आहे। ओपोज़िशन जी समूरी क़यादत सुभाणे जलसेगाह पहुचंदी। पीटीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान ईंदड़ आचर ते समूरनि ज़िलई हेडक्वार्टर्स में मुज़ाहिरनि जो ऐलान करे चयो आहे त JUI जा कारकुन कासिम बाग स्टेडियम जो कंट्रोल संभालिन। हुकूमत जंग छेड़े छॾी आहे। हाणे जेको कुझु थियो उन खे मुंहुं ॾिनो वेंदो। जल्द इस्लामाबाद वञी हुकूमत खे औकात ॿुधाईंदासीं। पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 ॾहाकनि खां आमरीयत ख़िलाफ़ जंग विढ़ी रही आहे। अवाम जी ताक़त सां आमरीयत खे शिकस्त ॾिनी आहे। सुभाणे बि कारकुन सिलेक्टेड हुकूमत ऐं इंतज़ामिया जूं रुकावटूं तोड़े मुल्तान वारे जलसे में पहुचंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो पीपल्स पार्टी जे यौम तासीस ते पैगाम। बिलावल चयो त हुकूमती रुकावटुनि बावजूद आसिफा भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ सुभाणे मुल्तान में जलसे खे ख़िताब कंदियूं। कूफे जी सियासत सां मदीने जी रियासत नथी अची सघे। आसिफा भुट्टो ज़रदारी मुंहिंजी नुमाइंदगी लाइ मुल्तान पहुची रही आहे। ओपोज़िशन वारा सम्झनि था त जलसा करण सां खेनि NRO मिलंदो। कुझु बि थिए NRO न ॾींदुसि। वज़ीर आज़म तरफ़ां पंहिंजे ट्वीट बयान में ओपोज़िशन ते छिती तनक़ीद। इमरान ख़ान चयो आहे त कोरोना जी ॿी लहर में स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जी ज़रूरत आहे। कोरोना में अहिड़ी सियासी क़यादत खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं जंहिं कॾहिं बि जमहूरी जिदोजहद नाहे कई। ओपोज़िशन अॻवाननि खे आवाम सां का बि हमदर्दी नाहे। उहे महलनि में शाहानी ज़िंदगी गुज़ारण जा आदी आहिनि। खेनि कोरोना में आवाम खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि जो को बि अंदाज़ो नाहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ISI हेडक्वार्टर जो दौरो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी टिनी हथियाबंद फ़ौजनि जा सरबराह परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं रिताबंदी वारो वज़ीर असद उमर बि वज़ीर आज़म सां गॾु हुआ। ISPR मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं अस्करी क़यादत खे मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म पारां चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ते हथियाबंद फ़ौज जे सरबराहनि जी वाखाण। वज़ीर आज़म ओपोज़िशन खे जलसनि लाइ कंटेनर्स ॾियण जा वाइदा कया हुआ। हाणे वरी कोरोना खे सियासी वायरस बणाए पियो वञे। जमा इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ तेमरगरा में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त जलसो करण हर सियासी पार्टी जो हक़ आहे। हिकु पासे असद उमर तक़रीबन खे ख़िताब पियो करे, ॿिए पासे ओपोज़िशन खे जलसनि खां रोकियो पियो वञे। PDM ऐं PTI में को बि फ़र्क़ु नाहे। सिराजुल हक़ तरफ़ां ईंदड़ 2 हफ़्तनि लाइ समूरियूं सियासी सरगर्मियूं मुअत्तल करण जो बि ऐलान।
हुकुमराननि ऑपोज़िशन जे जलसे खे रोकण लाइ मुल्तान खे जंग जो मैदान बणाए छॾियो आहे। पीपल्स पार्टी अॻवाननि जो मुल्तान में अॻवाननि जी गिरफ़्तारियुनि ऐं छिकताण ते रद्द अमल। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त सिलेक्टेड हुकूमत कोरोना खां वधीक ख़तरनाक आहे। हुकूमत ऑपोज़िशन जा जलसा ॾिसी वाइड़ाट जो शिकार थी आहे। PTI सरकार खे ॿियनि पार्टीज़ ऐं पंहिंजे जलसनि वक़्तु कोरोना छो यादि न आयो। MNA नफ़ीसा शाह, शैला रज़ा ऐं ॿियनि चयो त लॻे थो मुल्तान में मार्शल लॉ लगायो वियो आहे। हुकुमराननि ऑपोज़िशन जे जलसे खे रोकण लाइ सूफ़ियुनि जी धरती मुल्तान खे जंग जो मैदान बणाए छॾियो। PDM जे कारकुननि जा हौसला बुलंद आहिनि ऐं रुकावटुनि बावजूदि कारकुन मुल्तान पहुची रहिया आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। आसिफ ज़रदारी शहबाज शरीफ़ सां संदसि अमर बेगम शमीम अख्तर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि में औरत ऐं ॿारनि समेत 14 ॼणा हयातियूं विञाए वेठा। कराची जे जाम सादिक पुल वटि खौफ़नाक हादसे जे नतीजे में औरत समेत 3 ॼणा फौत थी विया। सामारो भरिसां कार मिठड़ाऊ कैनाल में किरण सबबि उमरकोट वासी औरत ऐं ॿार सूधो 3 ॼणा फौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे जे फौतनि में नौजवान गुलजी मेघवाड़, औरत पार्वती ऐं अबम बारड़ो शामिल। कश्मोर भरिसां सारियुनि सां भरियल ट्रॉलर ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण बाद 3 गाॾियुनि मथां कल्टी, बारड़ी सूधो 3 ॼणा अजल जो शिकार। सखर में ट्रेन जे टक्कर सबबि नींगर रफ़ीक चनो चिभाट जी फौत। टंडो बागो भरिसां वेन पोरियत वली मोहम्मद हालीपोटो खे चिभाटे मारे छॾियो। हैदराबाद भरिसां टंडो मोहम्मद खान रोड ते नींगर ट्रैक्टर ट्राली हेठां अची चिभाट जी फौत। कुंभ में गुज़िरियल ॾींहुं रोड हादसे जे ज़ख़्मी नारी भागुल सहतो दम ॾेई छॾियो। सिंध में जरगाई भोतार ॿीहर सरगरम। हिक ई ॾींहं में 2 खूनी तकरारनि जा जरगा करे 1 करोड़ 43 लख रुपया ॾंड जी फतवा ॿुधाए छॾी। कंबर में मिठल ख़ान मुग़ेरी जे सरपंच में मुग़ेरी बिरादरी जे विंदड़नि में खूनी तकरार जो निबेरो। धुरियुनि ते मजमूई तौर 1 करोड़ 3 लख रुपया ॾंड लागू कयो वियो। धुरियुनि में ज़मीनी तकरार तां औरत समेत 8 ॼणा मारिजी विया हुआ। लाड़काणे में बिरोही बिरादरी जे विंदड़नि में खूनी तकरार जो निबेरो। मिठल बिरोही धुर ते 2 खून साबित थियण ते 40 लख रुपया ॾंड जी फतवा ॿुधाई वई। 2 भाइरनि मिठल ऐं मंज़ूर बिरोही में संगावती तकरार तां 2 ॼणा मारिजी विया हुआ। मेहर भरिसां बेटो जतोई में हथियारबंदनि पुर मुज़ाहिमत ते दुकानदार खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल माजिद सुमरो जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जे वारिसनि PTI ऐं क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि जो मेहर लाड़काणो इंडस हाईवे ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। टनो गुलाम हैदर वेझो घरू अणबणत तां भाउ ऐं भेण ज़हर पी छॾियो। ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। ॻोठ मोहम्मद जुमन बराणी में नींगर जुगन ऐं नींगरी रूपा आवघात जी कोशिश कई। डॉक्टर्स मूजिबि नींगर ऐं नींगरी जी हालत सुधरंदड़ आहे। ॿ मिंट ॾियो, नमाज़ पढ़ी अचां थो। घोटकी जे इलाइक़े सरहद में ग़लति इंजेक्शन हणण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार डॉक्टर रहीम बख्श कोराई पुलिस अहलकारनि खे ॾटो ॾेई लॉकअप मां फ़रार। इंजेक्शन लॻण सबबि बेहोश थियल नींगर शहबान शेख जी हालत बदस्तूर ख़राब। खेसि सखर रेफर कयो वियो। सिंध जे बेटनि ते गैर क़ानूनी कब्ज़नि ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ कराची में नेशनल ट्रेड यूनियन जे सॾ ते रैली। रीगल चौक खां प्रेस क्लब ताईं निकितल रैली में औरतुनि जो वॾो अंग शरीक। अॻवाननि चयो त सामूंडी बेटनि ते कब्ज़नि सबबि मोहाणा बेरोज़गार थींदा। हुकूमत अॻु ई स्टील मिल्स मुलाज़िमनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। आवाम दुश्मन क़दमनि खां पासो कयो वञे। कराची पुलिस कैंसर में मुब्तला मासूम हसनैन जी ASP बणजण वारी ख़्वाहिश पूरी करे छॾी। एडिशनल IG गुलाम नबी मेमन नंढड़े हसनैन खे ASP जो रैंक लॻाए संदसि ख़्वाहिश पूरी कई। नंढड़े हसनैन ASP मुक़ररु थींदे ई स्ट्रीट क्राइम जे वारदात खे नाकाम बणाए 2 जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करे वरितो। कराची पुलिस तर्जुमान मूजिबि एडिशनल IG गुलाम नबी मेमन मोहम्मद हसनैन खे एज़ाज़ी शील्ड, तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं रोक इनाम ॾिनो। तुम जी मावा, तुम जी माँ
सिंधी अदरक टोपी जो मट नाहे को, पटके पग ऐं पोती जो मट नाहे को। सिंध मुंहिंजी जिंद जो उनवान अची वियो, हर तरफ़ ख़ुशी माही जो झुमरियूं पिया पाइनि, मुहबत संदो हर तरफ़ आहे रंग रची वियो। कराची सिंधा ऐं सिंध कराची मिसले जन्नत बरीन आहे, जुदा करण जो जे सोचियो था अवाले सौदो थमीन आहे। जमाला चपन ते नचन मोर माण्हू, सॼी सिंध सुहिणी जा शहज़ोर माण्हू, भिटाई सचल जा सचा हियो हामी। इहे पटके अजरक टोपी वारा सॾते, पुॼी विया सिंधी सारा सॾते। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 दिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागृता तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स वारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।